नाज़रीन ही अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त ख़ैरपुर नाथन शाह भरिसां तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जो बीठल ट्रक सां टक्कर थियण सबबि मासूम ॿाड़ी समेत ॿ ॼणा फ़ौत थी विया ऐं हिकु औरत ज़ख़्मी थी पई, जंहिंखे नाज़ुक हालत में इस्पताल दाख़िल कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ख़ैरपुर नाथन शाह मां शफ़ीक़ ज़मान लग़ारी। जी शफ़ीक़ ज़मान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खैरपुर नाथन शाह में ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। खैरपुर नाथन शाह लॻ जोही बिराज भरिसां होटल ते बीठल ट्रक सां मोटरसाइकिल जो टक्कर थियो आहे। मोटरसाइकिल जे टक्कर जे नतीजे में 3 वरनि जी मासूम सादिया मरियम ऐं मुज़म्मिल बबर जेको आहे सो मौके ते फ़ौत थी विया, जॾहिं त हिकु औरत लेडी हेल्थ वर्कर ज़ुलेखा बबर जेकी आहे उहा ज़ख़्मी थी पई। लाश जेके आहिनि ऐं ज़ख़्मी जेको आहे उनखे तालका इस्पताल कैंशाह मुंतक़िल कयो वियो। मोटरसाइकिल सवार लेडी हेल्थ वर्कर ड्यूटी ते वञी रही हुई त हीउ जेको सो वाक़ियो पेश आयो आहे। नंढी मासूम ऐं नौजवान जो लाश घर पहुचण ते जेको आहे सो घर में कोरा मची विया, जॾहिं त पाड़े में जेको आहे हिन वक़्तु सोग जो माहौल ठहियलु आहे। जी।